अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला मोरू तरतीब उबम गे वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुभाणे जो रोशन ख़्याल बाशऊर बावकार अक्स आहे। हिन जे सलाहियतुनि खे इंतिहाई इज़त जे निगाह सां ॾिठो ऐं मञियो वेंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुभाणे जो रोशन ख़्याल बाशऊर बावकार अक्स आहे। हिन जे सलाहियतुनि खे इंतिहाई इज़त जे निगाह सां ॾिठो ऐं मञियो वेंदो आहे। हिसास ऐं दर्दमंद दिलि रखण वारो बाहिमठ हिसास ऐं दर्दमंद दिलि रखण वारो बाहिमठ बातदबीर साबित कयो आहे। ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुभाणे जो रोशन ख़्याल बाशऊर बावकार अक्स आहे। हिन जे सलाहियतुनि खे इंतिहाई इज़त जे निगाह सां ॾिठो ऐं मञियो वेंदो आहे। सूरत सां गॾु नेक सीरत हर हंधि हासिलु करे थो। सूरत सां गॾु नेक सीरत हर हंधि हासिलु करे थो। सदाकत इहा जंहिंमें सची सिक सचो प्यार मोहबत आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुभाणे जो रोशन ख़्याल बाशऊर बावकार अक्स आहे। हिन जे सलाहियतुनि खे इंतिहाई इज़त जे निगाह सां ॾिठो ऐं मञियो वेंदो आहे। न्याज़मंदी अदब एहतराम सां न्याज़मंदी अदब एहतराम सां ख़ुशीअ जूं घड़ियूं बि अजीब रहियूं आहिनि। ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुभाणे जो रोशन ख़्याल बाशऊर बावकार अक्स आहे। हिन जे सलाहियतुनि खे इंतिहाई इज़त जे निगाह सां ॾिठो ऐं मञियो वेंदो आहे। मोहबतुनि जे रंगनि मां हिकु रंग आहे। मोहबतुनि जे रंगनि मां हिकु रंग आहे। अहसास मोहबत सुकून जो तइल्लुक़ दिलि सां आहे। दिलि बि हिकु अजीब शइ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुभाणे जो रोशन ख़्याल बाशऊर बावकार अक्स आहे। हिन जे सलाहियतुनि खे इंतिहाई इज़त जे निगाह सां ॾिठो ऐं मञियो वेंदो आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे। वास्ते मुहाबे रहमतुल आलमीन जे मतिलब नेक मक़सद दिलि जूं मुरादूं हासिलु थियनि आसम में तूं पुॼनि। ज़मीन आसमां जे बुरनि आफ़तुनि खां पंहिंजी पनाह में रखो ज़मान में सिहत तंदुरुस्ती अता कर तौफ़ीक़ हिम्मत ॾे सुखियो सताबो खुशहाल कर बाग नसीब भलो कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे सुभाणे जो रोशन ख़्याल बाशऊर बावकार अक्स आहे। हिन जे सलाहियतुनि खे इंतिहाई इज़त जे निगाह सां ॾिठो ऐं मञियो वेंदो आहे। या करीम करम कर या रहीम रहम कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे किन में माण्हूअ सुञाणण जी सलाहियत हूंदी आहे। किन में माण्हूअ सुञाणण जी सलाहियत हूंदी आहे। गुफ़्तगू मां परखे वठंदा आहिनि त उन में केतिरी लियाकत आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे किन में माण्हू सुञाणण जी सलाहियत हूंदी आहे। गुफ़्तगू मां परखे वठंदा आहिनि त उन में केतिरी लियाकत आहे। इन वाट जूं तकलीफ़ूं जंहिं वाट जा इन वाट जूं तकलीफ़ूं जंहिं वाट जा दर्द ऐं ख़ुशियूं गॾियल हुयूं। ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे किन में माण्हू सुञाणण जी सलाहियत हूंदी आहे। गुफ़्तगू मां परखे वठंदा आहिनि त उन में केतिरी लियाकत आहे। शऊर जे उन वक़्तु मिलियासीं जॾहिं फ़ैसिले करण शऊर जे उन वक़्तु मिलियासीं जॾहिं फ़ैसिले करण ऐं महसूसु करण जी कुवत हूंदी हुई। ईअं आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे किन में माण्हू सुञाणण जी सलाहियत हूंदी आहे।
गुफ़्तगू मां परखे वठंदा आहिनि त उन में केतिरी लियाकत आहे। मुंहिंजे नज़र में हिकिड़ी हिकिड़ी लहर जो जवाहरनि सां चिमचार ऐं मुंहिंजे नज़र में हिकिड़ी हिकिड़ी लहर जवाहरनि सां चिमचार ऐं दरिया जो वहकुरो खठूरीअ खां बि वधीक ख़ुशबूदार आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, किन में माण्हू सुञाणण जी सलाहियत हूंदी आहे। गुफ़्तगू मां परखे वठंदा आहिनि त उन में केतिरी लियाकत आहे। लिकल गोहर जोहरनि जे झरिकंदे नज़र ईंदा आहिनि। लिकल गोहर जोहरनि खे झरकंदे नज़र ईंदा आहिनि। लिकल गोहर जोहरनि खे झरकंदे नज़र ईंदा आहिनि। वक़्तु साबित कयो त संदसि मोट बि हिन जिया दिलकश ऐं दिलपज़ीर आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, किन में माण्हू सुञाणण जी सलाहियत हूंदी आहे। गुफ़्तगू मां परखे वठंदा आहिनि त उन में केतिरी लियाकत आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणींदो। उजड़ो ऐं चालाक हरफती शैतान जे शर खां विसविसन खां पंहिंजे पनाह में रखो, हिफ़्ज़ अमान में। या गफ़ूर या शकूर या तवाब या वहाब या सत्तार या गफ़ार, आसम में तूं पुॼाए। मतिलब नेक मक़सद हासिल थियनि, हिम्मत तौफ़ीक़ ॾे सिहत, तंदुरुस्ती अता कर, सुखियो सताबो खुशहाल कर, बाग नसीब भलो कर। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, किन में माण्हू सुञाणण जी सलाहियत हूंदी आहे। गुफ़्तगू मां परखे वठंदा आहिनि त उन में केतिरी लियाकत आहे। या करीम करम कर, या रहीम रहम कर।